सियासी कारकुन ऐं शागिर्दनि लाइ तरबियती कोर्स जे सिलसिले में आउं रुखसदी अवां सां मुख़ातिब आहियां। अॼु इन कोर्स जी क़िस्त चौथी पेश करे रहिया आहियूं, जंहिंमें क़ौम जे ख़ासियतुनि बाबति ॻाल्हि ॿोल कंदासीं, उन जी तशरीह कंदासीं त कहिड़नि बुनियादनि ते हिकु इंसानी गुरूअ खे, हिकु इंसानी टोले खे क़ौम क़रार ॾेई सघिजे थो। असां हेठि इन्हनि ख़ासियतुनि जी धार तशरीह कंदासीं। त दोस्तो, पहिरियों जेको क़ौम जी ख़ासियत आहे उहा उन लाइ ज़रूरी आहे कि इंसानी गुरूअ लाइ त हुन वटि पंहिंजो जाग्राफियाई वतन हुजे। जंहिं बि इंसानी गुरू या टोले खे पंहिंजो जाग्राफियाई वतन न आहे त इहो गुरू क़ौम में शुमार थी नथो सघे। भली पोइ इन खे अलॻि ॿोली, कल्चर ऐं क़ौमी किरदारु वग़ैरह छो न हुजे, पर अवल त जंहिं इंसानी गुरूअ खे वतन न हूंदो आहे, इन में क़ौम थियण जूं ॿियूं ख़ासियतूं बि पैदा थी न सघंदियूं आहिनि। हिकु इंसानी गुरू खे क़ौम बणिजण लाइ जुदा जाग्राफियाई वतन जी ज़रूरत इन लाइ पवंदी आहे त जीअं हू कंहिं मुस्तक़िल हंध ते रहाइश इख्तियार करे पंहिंजो तारीख़ी अमल आज़ादाना नमूने सां जारी रखी सघे। हिकु जाग्राफियाई खिते अंदरि ई मुख़्तलिफ़ क़बीलनि ऐं नसुलनि जा माण्हू सदियुनि खां हिक ॿिए सां गॾु रहंदे पाण में गॾिजी हिकु क़ौमी ॿोली, कल्चर ऐं क़ौमी किरदार खे पैदा करे सघनि था। हिकु खिते अंदरि डिघे तारीख़ी अरसे बैदि संदनि विच में घाटा ऐं गहरा लाॻापा ऐं रिश्ता पैदा थींदा आहिनि। इहो ई अमल क़ौम जे बुनियादी अॾावत जो कमु ॾींदो आहे। जीअं हिन वक़्तु सिंध में रहंदड़ सिंधी तारीख़ जे मुख़्तलिफ़ ज़माननि खां हिन मख़सूस ज़मीन जे टुकड़े ते रहंदा आया आहिनि, जंहिं जूं सरहदूं सदियुनि खां निरालियूं ऐं जुदागाना पे रहियूं आहिनि। सिंध वतन हिन वक़्तु पाकिस्तान जे वफ़ाक़ी मुल्क में हूंदे बि हिकु जुदागाना क़ौमी वतन आहे, या उन क़ौमी वतन जो तसवर रखे थो, शिकिल रखे थो, वजूद रखे थो। पाकिस्तान जूं सरहदूं किन तारीख़ी ज़रूरतुनि तहत वजूद में आयूं आहिनि, पर सिंध जूं सरहदूं सिंधी क़ौम जे पंहिंजे सदियुनि जे तारीख़ी अमलनि ऐं ज़रूरतुनि तहत वजूद में आयूं आहिनि। इहे हिन वक़्तु फितरी वतन जी सूरत इख्तियार करे या वठी बीठियूं आहिनि। क़ौमी वतन खां सवाइ दुनिया में मज़बूत सियासी गुरूअनि जा मुल्क बि आहिनि। माना क़ौमी वतन, हिकिड़ा क़ौमुनि जा वतन हूंदा आहिनि, ॿिया मुल्क हूंदा आहिनि। क़ौमी वतन खां सवाइ दुनिया में मज़बूत सियासी गुरूअनि जा मुल्क बि आहिनि, जीअं भारत, अॻूणी सोवियत यूनियन, अमेरिका ऐं पाकिस्तान। इन करे मज़बूत सियासी गुरूअनि जे मुल्क में केतिरियूं ई क़ौमूं ऐं उन्हनि जा क़ौमी वतन अची वेंदा आहिनि या शामिलु हूंदा आहिनि। जीअं पाकिस्तान में पंजाबियुनि, सिंधियुनि, बलोचनि ऐं पख्तूननि जा धार वतन आहिनि, पर क़ौमी वतन हिकु जुदा एको हूंदो आहे, जंहिंमें हिकु ई क़ौम रहंदी आहे। इन ई लिहाज़ खां असांखे दुनिया में ॿिनि क़िस्मनि जा मुल्क नज़र ईंदा। हिकिड़ा घण क़ौमी मुल्क, जीअं भारत, पाकिस्तान वग़ैरह, ऐं ॿिया हिकु क़ौमी मुल्क जीअं बांग्लादेश, लिबिया, शाम, श्रीलंका शामिल आहिनि। अलॻि क़ौमी वजूद जो ॿियो वॾो सबूत क़ौमी ज़बान हूंदी आहे, जंहिं वसीले कंहिं बि क़ौम खे ॼातो सुञातो वञे थो ऐं उन जे अलॻि क़ौमी वजूद खे तस्लीम कयो वेंदो आहे। ॿोली,
क़ौमी सुञाणप जो बुनियादी पथर हूंदी आहे जेका हज़ारे वरियनि खां कंहिं हिक खिते अंदरि रहंदड़ माण्हुनि विच में आहिस्ते आहिस्ते इर्तिका जूं मंज़िलूं तय कंदी आहे ऐं उतां जे मुआशरती ऐं मुआशी असर क़बूल कंदे माना समाजी ऐं मुआशी असर क़बूल कंदे इंसानी समाजी इर्तिका सां गॾु हिकु ख़ासि सूरत इख्तियार कंदी आहे। कंहिं बि सियासी गुरूह अंदरि हिक खां वधीक ॿोलियूं राइज थी सघनि थियूं, पर इहा अणथियणी ॻाल्हि आहे जो कंहिं क़ौमी गुरूअ में हिक खां वधीक ॿोलियूं राइज हुजनि, छो जो सियासी गुरू मुख़्तलिफ़ क़ौमुनि जो इतिहादु हूंदो आहे। उन करे उन लाइ गॾियल ॿोलीअ जो शर्त ज़रूरी नाहे। जीअं पाकिस्तान चइनि क़ौमुनि जो सियासी इतिहादु आहे, वफ़ाक़ आहे, उन में 4 मुख़्तलिफ़ ॿोलियूं ॻाल्हायूं वञनि थियूं। इहे ॿोलियूं हिते रहंदड़ चइनि जुदा जुदा क़ौमुनि जी सुञाणप आहिनि। असांखे दुनिया में अहिड़ियूं केतिरियूं क़ौमूं मिलंदियूं जेके हिक ई ॿोली ॻाल्हाइनि थियूं पर आहिनि जुदा जुदा। जीअं अमेरिका ऐं बर्तानिया वारनि जी साॻी ॿोली आहे, अंग्रेज़ी साॻी ॿोली आहे, मुख़्तलिफ़ अरब मुल्कनि जी हिकु ॿोली अरबी आहे, पर इहे जुदा जुदा क़ौमूं आहिनि। सिर्फ़ु ॿोलीअ जे हिकु जहिड़ाई बि कंहिं क़ौम जे जुदा क़ौमी वजूद जे बुनियादी शर्त न आहे। पर इन सां गॾु जुदा धार जाग्राफ़ियाई वतन, जुदा तारीख़ ऐं तहज़ीब ऐं गॾियल पैदावारी ज़रिया पिणु उन सां लाॻापियल आहिनि। उन करे कंहिं बि इंसानी गुरू जंहिंमें हिकु या उन खां वधीक हिकु जहिड़ायूं आहिनि, इन इंसानी गुरूअ खे हिकु क़ौम में शुमारु करे नथो सघिजे। पर इहो ई इंसानी गुरू अलॻि क़ौम चवाइण जो हाल आहे जंहिंमें क़ौम हुजण जूं मिड़ई सिफ़तूं मौजूदु हुजनि। हिकु क़ौम अंदरि हज़ारे वरियनि जे तारीख़ी तसलसल, महिनत ऐं मशक़त, जिदोजहद ऐं जाखोड़ बैदि पिरायल तजुर्बे ऐं मालूमात जे बुनियाद ते तहज़ीब परवरिश वठे थी। तहज़ीब कल्चर जोड़े थो जेको इन क़ौम जी तिर्ज़े ज़िंदगी ऐं तिर्ज़े फ़िक्र जी अहसास जो जोहर हूंदो आहे। तहज़ीब ते जाग्राफ़िया वतन जे तबई माहौल, पैदावारी वसीलनि ऐं पैदावारी लाॻापन जो वॾो असरु थींदो आहे। इंसान पंहिंजे हालतुनि खे तब्दील करणु, उन्हनि खे सहल बनाइण लाइ जेका जाखोड़ कई आहे, जेकी कुझु तख़लीक़ूं कयूं आहिनि, इन तख़लीक़ में समाजी तरक़ीअ जी रफ़्तार सां जेका वाध कई आहे, संदसि इहा हासिलात तहज़ीब जे दायरे में अची वञे थी। तहज़ीब जे दायरे में हिकु क़ौम जूं रस्मूं रवाज, लिबास, रहणी कहणी, अदब ऐं फ़न, राग रंग, मुसवरी ऐं संगतराशी अची वञनि था। इहे ई ख़ासियतूं हिकु क़ौम खे ॿी क़ौम खां अलॻि कनि थियूं ऐं पंहिंजे अलहदा क़ौमी वजूद जो अहसासु ॾियारनि थियूं। इन सॼे बहस जो तत्व असां यूरो गनकोफिस्की जे हिननि लफ़्ज़नि में ॾियूं था त तहज़ीब इन्हनि मिड़नी हासिलातुनि जो मजमू आहे जंहिंखे इंसानियत पंहिंजे तारीख़ी इर्तिका जे दौरान तख़लीक़ कयो आहे। हर हिकु क़ौम खे पंहिंजो मख़सूस फ़िक्री ऐं मादी किरदार या नफ़्सियाती सुञाणप हूंदी आहे। क़ौमी किरदार जो इज़हार हिकु क़ौम जे मख़सूस तहज़ीब मां थींदो आहे जेको इन क़ौम जे इन्हनि अंदरूनी क़ौमी ख़ासियतुनि जो मेड़ हूंदो आहे, जेकी ख़ासियतूं हिकु क़ौम खे ॿी क़ौम खां अलहदा कंदियूं आहिनि। हर हिकु क़ौम खे पंहिंजूं अलहदा क़ौमी ख़ासियतूं गुण हूंदा आहिनि।
जिन जे ज़रिए ई उन जी सुञाणप थी सघंदी आहे। इहे क़ौमी ख़ासियतूं पाण हुर्तो या हिकदमि पैदा थी कोन पवंदियूं आहिनि, पर इहे इंसानी समाज जे अवसर सां गॾु इन क़ौम जे वतन जे जाग्राफ़ी माहौल, आब हवा, रीतुनि रस्मुनि, जुदा जुदा इंसानी नसुलनि जे रवाजनि, माहौल ऐं मज़हबी अक़ीदनि जे असर करे ख़ुदि बि इर्तिक़ा कंदियूं आहिनि, तरक़ी कंदियूं आहिनि, हालतुनि जो असर बि क़बूल कंदियूं आहिनि ऐं पंहिंजी शिकिल तब्दील कंदियूं रहंदियूं आहिनि। इन करे ई क़ौमुनि जे क़ौमी किरदार क़ौमी किरदार या नफ़्सियाती जोड़जक वरियनि बैदि थींदी आहे, जनम वठंदी आहे या वजूद वठंदी आहे ऐं उन सां गॾु उन में पुख़्तगी ऐं जटरादारी ईंदी रहंदी आहे। माना इहा का जामिद शइ न आहे। कंहिं बि हिकु क़ौम जे क़ौमी किरदार जी ख़बर असांखे उन क़ौम जे अदब, शेर, ॾंद कथाउनि ऐं लोक अदब मां पवंदी आहे, जिन में क़ौम जे मख़सूस गुणनि ऐं ख़ासियतुनि खे साराहियो ऐं ॻायो वेंदो आहे। हिन दुनिया जे तख़्ते ते किन क़ौमुनि जा फ़र्द वधीक मुहबे वतन त किन जा क़ौम फ़रोश, के अहंसा पसंद त के तशद्दुद पसंद, के बाहिमत त के बुज़दिल, के गैरतमंद त के बेगैरत हूंदा आहिनि। हर हिकु क़ौम में को न को किरदारु ॿियनि क़ौमुनि जे भेट में वधीक चिटो ऐं उभरियल हूंदो आहे। क़ौम जो हिकु बुनियादु गॾियल पैदावारी ज़रिया बि हूंदा आहिनि। कंहिं बि इंसानी गुरूह जे लाइ हिकु क़ौम बणिजण लाइ इहो शर्त इन क़ौम जे फ़र्दनि विच में पैदावारी लाॻापन जी हिकु जड़ाई जो हुजणु ज़रूरी आहे। हिकु जाग्राफ़ी ख़िते में रहंदड़ ऐं हिकु ॿोली ॻाल्हाईंदड़ इंसानी गुरूअ लाइ अहिड़नि पैदावारी लाॻापन ऐं पैदावारी क़ुवतुनि जो हुजणु लाज़मी शर्त आहे जेके उन गुरूअ जे मुख़्तलिफ़ हिसनि ऐं तबिक़नि खे हिकु क़ौम में सलाड़े सघनि। हिकु जाग्राफ़ी ख़िते जे रहवासियुनि अंदरि मुआशी इतिहाद तॾहिं ई पैदा थींदो आहे जॾहिं जागीरदारी ख़तमु थींदी आहे ऐं जागीरदारी क़ौमियत जे जाइ ते सरमाएदार दौर जी क़ौम उभरणु लॻंदी आहे। जागीरदारी दौर में मुआशी बेतरतीबी ऐं अदम इस्तेहकाम हूंदो आहे। मुआशी इतिहाद न हुजण करे कंहिं इंसानी गुरूअ जो क़ौमी वतन ज़ाहिरी तरह ते हिकु नज़र ईंदो आहे, पर अंदरूनी तौर ते अलॻि अलॻि हिसनि में विरहायल ऐं ग़ैर मुस्तहकम हूंदो आहे। जॾहिं उन जी जाइ ते सरमाएदारी उसरणु लॻी त महिनत जी विरासत करे हिकु जाग्राफ़ियाई वतन जो को बि हिसो इन क़ाबिल न रहियो जो हू पंहिंजूं ज़रूरतूं अकेले सिर पूरियूं करे सघे। इन करे सभिनी खे हिक ॿिए जी सहायता जी ज़रूरत पई ऐं हिक ॿिए ते इन्हिसार वधणु लॻो। इहो ई इन्हिसार हिकु वतन जे जुदा जुदा ख़ितनि खे हिकु कड़ीअ में ॻंढणु शुरू कंदो आहे ऐं पूरे मुल्क, ख़िते या वतन अंदरि मुआशी इतिहाद ऐं ॿधीअ जो रुझान वधंदो आहे। इन करे मुआशी इतिहाद खां सवाइ को बि लिसानी गुरू हिकु इलाइक़े में रहंदे क़ौम थी नथो सघे। मतिलबु त ज़िंदगीअ जो मुआशी ॻंढापो ऐं मुआशी मज़बूती क़ौम जो लाज़मी जुज़ो हूंदो आहे। अवां दोस्तनि जी महिरबानी, पाण ईंदड़ वीडियो में इन मथे ॻाल्हि ॿोल कंदासीं त क़ौम जा ग़लति तस्वर कहिड़ा आहिनि, उन्हनि खे कीअं आम कयो वियो आहे, उन्हनि खे रद्द करण जी कोशिशि कंदासीं। दोस्तनि खे ॿीहर गुज़ारिश आहे त असांजी वीडियोस ॾिसण लाइ असांजो चैनल सब्सक्राइब कनि ऐं दोस्तनि सां वंडीनि। महिरबानी।